दोस्तन के खबर भी होंदी है तो असांजी दोस्ती में अड़ा मानू भी आहिनि जिन खे असां ॾिसंदा आहियूं रत सड़ंदी आहे। उन्हनि खे ख़बर हूंदी आहे, सभु शइ जी उन्हनि खे ॼाण हूंदी आहे, फिर भी उन्हनि खे खणी गॾु घुमाईंदा। यादि रखो, इहो उन्हनि खे फ़र्क़ु नथो पएव, पंहिंजो पाण खे मन टेंशन था ॾियो, टार्चर था ॾियो। दिमाग़ जो अगरि फालिज थी न, फालिज माना सुन में छा थींदे पागल गिदू बदड़ जी गाॾी ॻोल्हींदो। यादि रखजांइ, हेॾे होॾे डॉक्टरनि ॾे भॼंदो, पोइ हिकु हंधि घर में वेहिजी वेंदो। ये इन्हनि थर्ड क्लासनि जे टेंशननि में अची करे तव्हां पंहिंजो पाण खे अज़ियत पाण था ॾियो। जंहिं संगत में तव्हांजी इज़त न हुजे त उते वञण बि तव्हांजो फ़र्ज़ु न आहे, वञण बि तव्हांजो फ़र्ज़ु न आहे। अलाह जी ख़लक़ियल मख़लूक घणी आहे, कंहिं इंसान ॿिए सां वञी काफ़िलो बणाए, कंहिं सां वञी दोस्ती लॻाए। यादि रख, उन हंधि वेही बि पाण खे अज़ियतियूं ऐं साड़ींदे ऐं तकलीफ़ ॾींदे अंदर जो अंदर मां पाण खे खाईंदो वेंदे। उहो न थींदो जेको तूं चाहे तो, उहो ई थींदो जेके उहो चाहिनि था मुनाफ़िक़ साम्हूं वारा। छो? हिनमहिल तुंहिंजो ज़वाल आहे। ज़वाल सम्झे थो न? ज़वाल सम्झे थो मन तव्हां 2 ॼणा त होॾो 4 ॼणा, ऐं 4 ॼणनि जी ॻाल्हि हलंदी या तव्हां 2 ॼणनि जी ॻाल्हि हलंदी? तव्हां 2 मां बि त हिकिड़ो मन ख़ामोश हूंदो, हिकिड़ो ॻाल्हाइण वारो हूंदो। संगत में उहा संगत कॾहिं बि न हली सघंदी आहे जंहिंमें सभिनीनि जी हिकु सलाह न हुजे। उहा संगत हली हली पोइ काथे बि वेंदा, कंहिं बि प्रोग्राम वेंदा न, अचानक ओचिते हिननि जा झेड़ा थी वेंदा। डद त होॾो गिलास थो उछले, होॾो कीअं जॻि थो उछले, को होॾो ॾिसे पंहिंजी बेइज़ती पाण कराईंदा। ॾिठई बा, गॾु खाइण पीअण वारा हिक ॿिए खे पादर था ठोकनि। इहो छा आहे? पंहिंजे पाण खे अज़ियत था ॾियो, पंहिंजे पाण खे अंदर में खाईंदा था वञो। उन जाइ ते बि न वञो जिते तव्हांजी कंहिं ॻाल्हि जी अहमियत ई कोन्हे का। उते बि ईअं सम्झ तूं कुझु आहीं न, उते बि ईअं सम्झ कुझु आहीं न। छो? इहे ज़वाल जंहिंजो हलंदो आहे न संगत में, उहो संगत में छा करे पंहिंजी संगत ई चेंज करे छॾे त बहितर। ज़वाल वारी संगत में गिरंदो वेंदे न, इन में 3 नुक़सान तुंहिंजा थींदा। 3 नुक़सान ज़हनी मरीज़ थींदे। पहिरियों नुक़सान त इहे ज़हनी मरीज़ थींदे, डिप्रेशन जो शिकार थी वेंदे। डिप्रेशन जो शिकार वॾो ख़राबु अथव, मग़ज़ सुन करे छॾींदो अथव, मग़ज़ सुन, कैंसर बि थी वेंदी आहे हिन में। नंबर 2 ते कोई बि कमकार, जेको बि कमकार कंदे न, दिलि न लॻंदई, परेशान रहंदे। नंबर 3, राति जी निंड हराम हूंदई, निंड बि न करे सघंदे। इन्हनि खां निकिरो, इन्हनि खां पाण खे बचायो। मुंहिंजो ॾिस न फ़र्ज़ु छा आहे, तव्हां ताणी पहुचाइण मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। मां तव्हांखे जेको ॿुधायां थो उन ते अमल कयो। मां जेको तव्हां सां ॻाल्हि शेयर कयां थो न, या ईअं न सम्झो त हे शख़्स उन्हनि मां थी आयो आहे। रब जी ज़ात जो कसम, मां कॾहिं अहिड़ी संगत बि कोन रखी आहे, ऐं अहिड़ी संगत जेका मुंहिंजे आॾो बि वेंदी न, त पेर जी जेका मिटी आहे न, उन जे बराबरि बि मां न कयांसि। अहिड़ी संगत जेकॾहिं मुंहिंजे आॾो हुजे। तव्हांखे लेक्चर थो ॾियां, तव्हां सम्झो हिन मां कुझु पिरायो, तव्हांजो फ़ाइदो आहे। तव्हां हर शइ में इहा सोच रखंदा त शेख ज़ुबैर अलाह शाह हिननि वाक़िअनि खां गुज़रिया। छो मां वाक़िअनि खां गुज़रंदुमि? केरु आहे जेको चए त हिननि वाक़िअनि खां गुज़रिया? मूंखे कमेंट्स में ॿुधाए, कमेंट्स में ॿुधाए। रब जा लख एहसान आहिनि। जेको उस्तादु आहे न, मुंहिंजो उस्तादु, उहो केरु आहे? उहो ज़ाहिर ई कोन्हे। केरु आहे उहो? रब ज़ुल जलाल वल इकराम। इंसाननि मां न आहे। मथां सम्झे त इंसाननि मां हुजे त सुभाणे मां हिन ते हथु खणा, हिन ते उंगली खणा, हिन खे चवां, हिन खे चवां, खली वली कर इंसाननि जी मां ॻाल्हि ते त आहियां ई कोन। छो? रब सचो आहे, रब जो प्यारो हबीब मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो आहे। बाक़ी दुनिया फ़ानी आहे, धोखो आहे।